अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं जेका किस्त हाणे अचण वारी आहे। इन जी पूरी मालूमात ॾींदासीं ऐं काफ़ी सारियूं खोड़ सारियूं नयूं अपडेटूं भी तव्हांजे नाम कंदासीं। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका हाणे किस्त अचण वारी आहे इहा तव्हांजे वॾे कम जी किस्त आहे। पहिरियां इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अची वेंदी ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे भी ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, असांजे पेज खे भी फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे जेको आहे वक़्तु अहिड़ो कमु करण वारो आहे, बिल्कुलु मूंसां ऐं भावल जा रस्ता बिल्कुलु सदाईं अलॻि थी वेंदा काफ़ी किस्तनि ताईं। ऐं इन शइ खे जेको आहे वक़्तु जेको आहे नवाब खान जे चवण ते इस तव्हांखे ख़बर करे रहियो आहे, लेकिन पुलिस हाणे मूंसां ऐं जेको आहे मीर जे लाइ बाहि ॿारींदी अचण वारी किस्तनि में। ऐं उन खां पहिरियां मीर जे दिलि में बि मूमल डाउट विहाए छॾियो आहे त तोसां मूंसां सचो न आहे, तोखे इस्तेमालु करे सघे थो। ऐं जॾहिं सोणी वरी मूसा खे ऐं जेको आहे मीर खे भावल जे हथां भावल जे घरां मिलंदी, पोइ हू अञा जेको आहे शक कंदो मीर त भावल वटि सोणी कीअं पुगी। मूसा त चयो भावल खे ख़बर बि न आहे ऐं मूंसां वॾियूं कसमूं खणंदो अॻिते हली त मूंखे ख़बर न आहे, लेकिन इहे इन्हनि जा रस्ता अॻिते हली मीर ऐं मूसा जा वरी अलॻि थी सघनि था। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तों, नवाब खान हिकु न ॿी चाल इन लाइ ठाहियूं वेठो आहे। सजावल खान नेक्स्ट एपिसोड जेकी अचण वारी किस्त आहे इन में नवाब खान सां मिलंदो, उनखे सम्झाईंदो मां दोस्त राज़ी करे वरिता आहिनि, बसि हिकु ॿ दोस्त रहनि था, इहे राज़ी करे वठां तोसां ठाल ऐं वठी ईंदुसि। सजावल चवंदो हिकिड़ो, नवाब खान चवंदो हिकिड़ो बि माण्हू न रहियल हुजे, सभई वठी जाए, लेकिन नवाब खान ख़बर आहे भावल कान ईंदो। वक़्त जे हिसाब सां भावल अलॻि थी चुको आहे, लेकिन सजावल वॾो ज़ोर लॻाईंदो। मूसा जॾहिं वेंदो भावल सां मिलणु, भावल सिधो मुंहुं न ॾींदो, लेकिन राणी उन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदी। भावल बिल्कुलु सिधो मुंहुं न ॾींदो, छाजे करे भावल जे कुल्हे ते वक़्तु जहिड़ो शैतान चढ़ियल हूंदो ऐं भावल इन शइ खे लिफ्ट ई कान ॾींदो। वीडियो पुॼाणी ते ख़ुदा हाफ़िज़।